अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ॾिसी रहियो आहे चार जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी फुल भरिसां यूसी खेरवा जे सिम ऐं सैलाब सटियल ॻोठ रांझो कोसो जे रहवासियुनि जो यूसी खेरवा जे चेयरमैन इमाम बख्श बुर्रो ख़िलाफ़ एहतजाज ॻोठाइण जो चवणु आहे। यूसी चेयरमैन अॼु यूसी खेरवा में कोरोना वायरस जे करे साबुण तक़सीम कया जेके मनपसंद माण्हू विराया विया आहिनि ऐं यूसी चेयरमैन साबुण सियासी लेवल ते तक़सीम कया आहिनि। सिर्फ़ चंद माण्हुनि खे जेके हिन जा ख़ासि माण्हू हुआ उन्हनि खे साबुण ॾेई फोटो सेक्शन कया विया, बाक़ी साबुण कंहिं ग़रीब खे न मिलियो। ॻोठाणनि दुरमोहद खोसो, मज़हर खोसो, नबी बख्श खोसो, रांझो खोसो ऐं ॿियनि ॿुधायो त असांजो ॻोठु रांझो ख़ान खोसो जेको पूरे यूसीअ में ग़रीब तरीन ॻोठु आहे। अॻे सिम सैलाब जे वर चढ़ियल आहे। असां सिम जे पल मां तॾियूं ठाहे गुज़ारो कंदा आहियूं जेको तॾियूं जो कारोबार कोरोना वायरस जे करे ट्रांसपोर्ट बंदि थियण सबबु बंदि थी वियो आहे। असां तमामु घणा परेशान आहियूं। असां ग़रीब माण्हू अटे लाइ परेशान आहियूं। साबुण किथां वठूं? असां सिंध हुकूमत DC नौशरो फिरोज़, डिस्ट्रिक्ट चेयरमैन नौशरो फिरोज़, MNA ज़ुल्फ़कार भेण ऐं MPR मुस्तफ़ा जतोई खे अपील था कयूं त असां ग़रीबनि जी वार कई वञे। चेयरमैन यूसी खेरवा ख़िलाफ़ एक्शन खयो वञे। साबुण ऐं स्प्रे ऐं खाद खुराक जो सामान असांखे ॾिनो वञे। चार जेडीओ न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।